अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हांखे शमन अली मिराल जो तमामु बहितरीनु तमामु सुठो गानो ॿुधाए रहियो आहियां। उहो गानो कंहिं वक़्त में वॾो मशहूरु हो, हर दिलनि ते हर इंसान जे दिलि ते राज कंदो हो ऐं तमामु बहितरीनु गानो हो। हींअर सां बि उहो गानो तमामु मशहूरु आहे ऐं तव्हां ॿुधंदा त ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। इन गाने जा एतिरा बोल त भला हुआ जो मां तव्हांखे छा ॿुधायां, तमामु बहितरीनु बोल हुआ। ऐं हुन बोल अहिड़ा बोल जेके इंसान जे दिलि में घर करे वेंदा आहिनि ऐं उनखे जर जंग शहर ॿाराड़ी ॻोठ ट्रैक्टर मतिलबु हर माण्हू जीअं त हर माण्हू उनखे पसंदि कंदो आहे। दोस्तो हीउ वहीद अली जो गानो आहे। वहीद अली वक़्त जो वॾो मशहूरु शाइर हो, हिन सां गॾु वॾा शाइर मशहूरु हुआ, कासिर नवाज़ थी वियो, जेके माण्हू दिलनि सां पसंदि कंदा हुआ। चलो दोस्तो मां तव्हांखे गानो बोल ॿुधायां थो इन ॻाल्हि जा, तव्हां ॿुधी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। जी त दोस्तो कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जे नसीबनि सां इंसान जी दिलि दिमाग़ हर शइ ख़ुशि रहंदी आहे। हर इंसान जॾहिं वेंदो आहे त हर ॻाल्हियूं हुनखे यादि रहंदियूं आहिनि। कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि कुंहिंजे वञण जो ॾुखु थींदो आहे, कुझु ॻाल्हियूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि। इन करे शमन अली मिराल साहिबु तमामु बहितरीनु इहे बोल चया हुआ जेके मूंखे तमामु वणिया। उमेद तव्हां दोस्तनि खे बि ज़रूरु वणंदा। हिन जा अॻिते मां बोल ज़रूरु ॿुधाईंदुमि, पर हे वहीद अली जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे। वहीद हिकिड़ो पंहिंजे वक़्त जो वॾो शाइर हो, वॾो नामी, ऐं हिन सां गॾु कासिर नवाज़ हो। हिन में काफ़ी शाइर अहिड़ा हुआ जेके पंहिंजे वक़्त जे हिसाब सां 1980 खां वठी 2001 ताईं 2005 ताईं हिननि जा वॾा गाना मशहूरु हुआ। दोस्तो इन्हनि गाननि जा वॾा मशहूरु गाना मशहूरु हुआ ऐं इहे शाइर जेको माण्हू कैस्टूं वठणु वेंदो पहिरियां उन शाइरनि जा नाला चेक कंदो हुआ, हिन जा शाइर कहिड़ा, उन हिसाब सां माण्हू कैस्टूं वठंदा हुआ। चलो दोस्तो मां तव्हांखे अॻिते हली थोरो हिन गाने जा बोल वधीक ॿुधायां थो, जीअं तव्हांखे हिन गाने जा बोल पसंदि अचनि त दोस्त पसंदि अचनि त मुंहिंजी वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा रहो। बिल्कुलु साईं, जेके दिलि में अची वेंदा आहिनि माण्हू उन्हनि खे विसारबो कीअं आहे। उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जो घुमणु, उन्हनि जो खिलणु, उन्हनि जो वेहणु, उन्हनि जो खिलणु, उन्हनि जो ॾिसणु, हर ॻाल्हि इंसान खे यादि रहंदी आहे। वक़्त जो घुमण बि यादि रहंदो आहे, जंहिं गली मां जंहिं घर रोड तां ॾिठां नज़र भित तां चढ़णु, हर शइ उन्हनि जी ॻाल्हि यादि रहंदी आहे। दोस्तो उन्हनि माण्हू खे कीअं विसारे सघिजे थो, तव्हां ई पाण ॿुधाए सघो था। दोस्तो ज़रूरु तव्हांखे अॻिते हली वरी मां गाने जा बोल ॿुधाईंदो रहंदव, असांजी कचहरी बि हलंदी रहंदी। अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि वाह मिराली, वाह वाह मिराली, ये ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजो सचियूं आहिनि साईं। बिल्कुलु ॾिसण वारा ज़रूरु ॾिसंदा आहिनि, ॿुधण वारा बि ज़रूरु ॿुधंदा आहिनि, छो जो माण्हू असां सां ओड़े दिलि जा गॾु हूंदा आहिनि। उन्हनि के सड़ंदा बि आहिनि, के ख़ुशि बि थींदा आहिनि, के जोड़ियूं ॾिसी सड़ंदा आहिनि, के जोड़ियूं ॾिसी जलंदा आहिनि। दोस्तो शमन जा तमामु बहितरीनु बोल आहिनि। दोस्तो मां तव्हांखे हली बोल ॿुधाईंदो हलां थो। जी त दोस्तो वहीद हक़रे साहिब जी ऐं शमन अली मिराल जी तमामु बहितरीनु दोस्ती हुई। तमामु वॾा हिकु ॿिए जे मथां साह घुरींदा हुआ। त दोस्तो पोइ जेको आहे हिन जी शाइरी वधंदी वई ऐं शमन अली साहिबु हिन जो शाइरी जा गीत ॻाईंदो वियो, तमामु बहितरीनु गीत आहिनि। जी त दोस्तो वहीद हक़रे साहिब जी ऐं शमन अली मिराल जी वॾी दोस्ती हुई। हीअ माना दोस्त न बल्कि भाइर थी रहंदा हुआ। लाज़िमी वक़्त जे हिसाब सां इंसान कुझु भाइर खां अलॻि थी वेंदा आहिनि, लेकिन वॾा शाइर पुराणो हो वहीद हक़रे साहिब जा तमामु बहितरीनु गाना हुआ जेके ॿुधिया वेंदा हुआ, पसंदि कया वेंदा हुआ, शाइरी खे पसंदि कयो वेंदो हो, शाइरी जे हिसाब सां कैस्टूं वठियूं वेंदियूं हुयूं। तो दोस्तों अगर मुझो हे गानो तव्हांखे पसंदि अचे तो लाज़मी लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा।
इंशाल्लाह ॿी वीडियो में असां मिलंदासीं।